रमज़ान जो चंड ॾिसण में आयो पोइ नबी से तरावी पढ़ी 20 रकात घणियूं 20 रकात तरावी साईं जन पढ़ी। सुबुह थियो साहबा पाड़े में हेॾे होॾे जंहिंसां मिलन बाबा रात नबी से हिकिड़ी नई नमाज़ पढ़ाई आहे। वाह जो मज़ो। हाणे नबी से जो क़ुरान पढ़े मुसल्ले ते बीठा हुजा त छा मज़ो हूंदो, छा लुत्फ़ हूंदो। ॿी रात थी वरी ॿिया सहाबी आया, टी रात थी सॼी मस्जिद भरी। नबी साईं निकता ही कोन। हज़रत बिलाल ज़रे ज़रे साईं जन जे दरवाज़े ते अची खंकारियूं करे खंगे त जीअं साईं जन अचनि, साईं जन निकता ही कोन। सुबुह थियो फजर जी नमाज ते आया साहबा कैसे छो भला साईं जन जी तबियत मुबारक नासाज हुई छा, वॾी जमात रात गॾु थी तव्हां न आया। साईं जन फरमायो सॼी मूंखे ख़बर हुई, मां तव्हां जूं खंकारियूं बि ॿुधां पियो। पर नबी से फरमाया तरावी जी नमाज अल्लाह के एडी पसंद अची वई, या तरावी जी नमाज अल्लाह के एडी वणी वई जो मां मोहम्मद के खौफ थी पियो मतां तरावी फर्ज न थी पवे। पंज नमाज़ूं अॻे ई फर्ज वरी तरावी भी फर्ज थी वञे, क़यामत जे ॾींहुं फर्ज जी पुछा थींदी। इन जे करे मां मोहम्मद मुस्तफ़ा जे दिल न चाहियो त मुंहिंजे उम्मत ते वधीक बार सब चो सुभान अल्लाह। अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम। रब फरमाए एतिरो अबो अम्मा तव्हां ते मेहरबान आहे जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा तव्हां ते मेहरबान। उम्मत खे तकलीफ़ न माण्हू सखा जे करे भी मोहब्बत कंदो आहे। को वडेरो को सरदार सखी हूंदो त पोइ हुन सां माण्हू मोहब्बत कंदा। असांजा आगा मौलवी भी उन जे हथनि खे चुमियूं ॾींदा त मदरसे में चंदो ॾींदो आया सखी आहे। मां तव्हां खां पुछां थो नबी से को वधीक सखी केर आहे को सखी? हातिम खां वध सखा में, दरिया खां वध अता में, हरगिज़ गनी न थींदो दिलबर जड़ो दुनिया में। हातिम भी सखी हो। हातिम खां पुछा क्यों भला तोखों मथे को सखी आहे? चे मां सखी छा जो सखावत मोहम्मद मुस्तफ़ा जे गुलामन वटि हुई। नबी से तो पंजत नबी से गुलाम। नबी जो हिकिड़ो गुलाम हुयो अरब बहराड़ी जो बद्दू। हातिम ताई उन वटि मेहमान थी वियो। पोइ बकर कुही सॼो बकर तैयार करे सिजूं उन जूं तैयार करे भुनीअ जे हातिम ताई जे आॾो रखी, मगज़ भी पचाए रखियईं। हातिम ताई मगज़ खाधो। चई यार मूंखे मगज़ पसंदि हूंदो आहे ॾाढो। त उहो बहराड़ी जो बद्दू मोहम्मद मुस्तफ़ा जो गुलाम बकरियूं कुहंदो, मगज़ तैयार कंदो, हातिम ताई जे आॾो रखंदो। सॼी रात कचहरी भी थी, गोश्त भी खाधो, मगज़ भी खाधो। सुबुह जो फजर जी नमाज खां बाद अल्लाहु अकबर हातिम ताई जो वाग में वञे त 100 बकरियूं कुठियूं पयूं आहिनि। तो उन चयसि बाबा ये बकरियूं छो कुठी? चई तोखे मगज़ पसंद हुयो तंहिंजे करे मां बकरियुनि खे कुहंदो, मगज़ तुंहिंजे लाइ ठाहींदो आयुसि। हुन चयसि भला तो वटि ॿी का मिल्कियत? चई मिल्कियत इहा ई आहे जेका ॾिसी। हाणे ॿुधायो हातिम ताई जी सखावत नबी जे सखावत जो मुक़ाबिलो करे। ही त मोहम्मद मुस्तफ़ा जे गुलाम जो हाल। हातिम खां वध सखा में, दरिया खां वध अता में, हरगिज़ गनी न थींदो दिलबर जड़ो दुनिया में। चांडे जड़ा नवाज़िया सब चो सुभान अल्लाह। चांडे जड़ा नवाज़िया केई गरीब अरबी, वाह वाह खुदा जो प्यारो आहे हबीब अरबी। सरदार सब नबियन बेशक अजीब अरबी,
वाह वाह खुदा जो प्यारो आहे हबीब अरबी। वायदो की सब को वधीक मोहब्बत अल्लाह जे रसूल। बे नंबर ते नबी से जो हक तव अदब रसूल, अल्लाह जे रसूल जो अदब कयो, अल्लाह जे रसूल जो अदब ये कयो जिया साहबा कयो, अदब ये कयो जिया उलमा देवबंद कयो। हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु अचे पियो मस्जिद नबी दे, साईं जन भी अचन पिया। हजरत अबू हुरैरा जो साईं जन के ॾिठो त यकदम घर वियो, घरों वुज़ू करे आयो मस्जिद में। नबी से फरमायो छो पुटरा बावरे मूंखे ॾिठी त भॼी वई, हथ बि कोन ॾिनई। हजरत अबू हुरैरा जी अखियुनि में पाणी अची वियो, चई मुंहिंजा महबूब जे वक़्त में तव्हां अचो पिया, उन वक़्त में मूंखे वुज़ू कोन हो। जेकर बिना वुज़ू जे हथ पियो ॾियां इहा बि बेअदबी, हथ न पियो ॾियां इहा बि बेअदबी। तंहिंजे करे वुज़ू करे पोइ आयुसि त पंहिंजे महबूब सां मिलां, त वुज़ू वारी हालत में मिलां, इनखे चइबो अथव अदब रसूल। असांजो हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, पोइ हुनजे नौकर जो नालो मोहम्मद हसन। पोइ पंहिंजे नौकर खे सॾु कई हसन, त उहो पाणीअ जो कोरो भरिया। ॿियनि गुलामनि चयो भला साईं तोखे चयो त कोन त पाणीअ जो कोरो भरिया। बाबा साईं त कोन चयो, पर मूंखे यकीन थी वियो त साईं खे वुज़ू न आहे। अरे बाबा तोखे कीअं ख़बर पई? चई असुल राज़ ही आहे त मुंहिंजे साईं खे जंहिं महिल वुज़ू हूंदो आहे त मूंखे सॾु कंदो आहे मोहम्मद हसन। अॼु मूंखे हसन करे सॾु कयईं, मूंखे यकीन थी वियो त साईं खे वुज़ू न आहे, छो त नबी साईं जो नालो मुबारक बि मुंहिंजो साईं बिना वुज़ू जे न खणंदो आहे। इनखे चइबो अथव अदब रसूल। अदब ईअं कयो जीअं सहाबा कयो, अदब ईअं कयो जीअं उलमा देवबंद कयो। नबी साईं जी घरवारी बीबी उम्मे हबीबा रज़ी अल्लाह तआला अन्हा, हजरत अबू सुफियान जी न्याणी, हजरत अमीर मुआविया जी भेण, खोड़ असांजा सुन्नी अहल सुन्नत वल जमात, उहे भी हजरत अबू सुफियान हजरत अमीर मुआविया जो नालो अदब सां न खणनि। अरे बाबा छो? चईं अबू सुफियान यजीद जो ॾाॾो आहे, हजरत अमीर मुआविया यजीद जो पीउ आहे। इन में हजरत यजीद जो पीउ थियो या यजीद जो ॾाॾो थियो त पीउ ऐं ॾाॾे जो कहिड़ो कसूर? ॾोह त यजीद जो। हजरत इब्राहिम जो पीउ जनाब आज़र निमरूद जी सिफ़ में बीठो आहे, पोइ हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जो ॾोह हो। हजरत नूह अलैहिस्सलाम जो पुट किनान काफ़रनि जे कतार में बीठो आहे, पोइ हजरत नूह अलैहिस्सलाम जो ॾोह हो। नबी साईं जो सगो चाचो अबू लहब अबू जहल जी सिफ़ में बीठो आहे, पोइ नबी साईं जो ॾोह हो छा? जेकर यजीद हजरत हुसैन साईं सां नबी साईं जे खानदान सां विढ़ियो आहे त ॾोह यजीद जो। इन में हजरत अमीर मुआविया हजरत अबू सुफियान जो कहिड़ो ॾोह? बाबा जी बेदबी ज़रे जेतिरो जेकर हजरत अमीर मुआविया हजरत अबू सुफियान सां बुग़्ज़ थियो, ॿई जहान बर्बाद थी। ॿई नबी जा साहबी, पहिरीं भली ज़िंदगी उन्हनि जी कड़ी हुई। अल इस्लाम यहदिम मा कान क़ब्लहु, वो 100 न्याणियूं ज़िंदा ज़िबे कयूं, उनखे भी माफ़ी मिली वई। 19 साल हजरत अमीर मुआविया 52 लख मुरबा मैल ते हुकूमत कई आहे। अधु दुनिया ते हजरत अमीर मुआविया जी हुकूमत। हजरत हसन साईं पंहिंजे नंढड़े भाउ हजरत हुसैन साईं खे वठी करे हजरत अमीर मुआविया जे हथ ते बैअत थो करे। जंहिं मिंबर ते हजरत अली साईं वेहंदो हुयो, उन मिंबर ते हजरत हसन साईं हजरत अमीर मुआविया खे तो वेहारे त तव्हां ख़ुतबो ॾियो। जैसे अमीर मुआविया हजरत अली साईं सां विढ़ियो आहे,
तू करो मुतबक थी तो उन जे विच में फैसला विगन कोन था ये साडा जिले जा सब मौलवी पाण में विगल विगंदा न करे ठई विंदा आया कोन घर में ब भार कोन विगंदा ब ठिकर हुंदा ठड़कंदा विगड़ा ठाव थियो हुनन पाण में भाकुर पाया हु जन्नत में वनी पहुता ही अन्या पे तो पाजे मथे मोह के बुझा त ठया छो ये जन्नत में विया छो उठई या बाबा वो जन्नत में वनी पहुता हजरत अली से जो वारिस था हजरत हसन साईं हो सही तो जवाब या गलत पगदार पुट था हजरत हसन साईं उन ठा करे छया हजरत अली से ने हयाती में ठा थी सुन्नी पिया सदाइन अहले सुन्नत वल जमात हजरत अमीर मुआविया जो नालो अदब सा पाण के सुन्नी पिया सदाइन हजरत अबू सुफियान जो नालो अदब सा अबू सुफियान जन वाला मुसलमान थियो नबी से फरमायो अज जेको पांजे घर वियो उनखे भी अमन वमन दखल फी बैतुल्लाह फहुव आमिन जेको बैतुल्लाह में दाखिल थियो उनखे भी अमन नबी से फरमा मन दखल फी दार अबी सुफियान फहुव आमिन नबी से फरमायो अज जेको मक्के जे सरदार जनाब अबू सुफियान जे घर में दाखिल थियो मोहम्मद उनखे भी अमन अल्लाह जो नबी तो जे फतह मक्की जे मौके दे अबू सुफियान मक्के जे सरदार जे घर में जेको दाखिल थींदो नबी से उनखे अमन ॾेई छॾियो ऐं ही नबी से जो उम्मती अबू सुफियान खे गारियूं ॾे उन जो नालो अदब सां न खणे पोइ ॿुधायो इहो बेईमान बचंदो बहरहाल दुआ कयो अल्लाह असांखे सभिनी जो अदब नसीब फरमाए जन जो भी नबी से ताल्लुक हुयो हुन सां अदब करो बेद भी सा नालो सा खयोजी बई जान बर्बाद थी तो बहरहाल यो हजरत अबू सुफियान अन्या मुसलमान कोन थियो मदीने में आयो मजाक करा के उन जी न्याणी अम्मा उम्मे हबीबा नबी से जी घर वारे पुछें तो भला न्याणी सा मिलंदो वञा पोइ जीअं जो उम्मे हबीबा जे घर में दाखिल थियो त अम्मा उम्मे हबीबा जे घर में बिस्तरो विछायो पियो हो अम्मा उम्मे हबीबा वो बिस्तरो वेड़े छॾियो ही भी मक्के जो सरदार हो पंहिंजी न्याणी खे चई छो पुट मां तुंहिंजो पीउ मक्के जो सरदार सालन खां पोइ तोसां मिलण जे लाइ आयो हा न्याणी त पंहिंजे पीउ जे लाइ बिस्तरा विछाईंदी आ न्याणी त पंहिंजे पीउ जे लाइ रली विहाणो रखंदी आ तो को बिस्तरो विछायो त कोन रली को विहाणो त कोन रखी पर जेको बिस्तरो विछायो पियो सो भी वेड़े छॾी छा मां इन बिस्तरे जे लाइक़ न आहियां या बिस्तरो मुंहिंजे लाइक़ न आहे छो त हू बि सरदार हो मां इन बिस्तरे जे लाइक़ न आहियां या बिस्तरो मुंहिंजे लाइक़ न आहे अम्मा उम्मे हबीबा पंहिंजे पीउ मक्के जे सरदार जनाब अबू सुफियान के जेके लफ्ज़ चया हुए सोन जे पानी जे लिखण जे क़ाबिल आहिनि चई बाबा ही बिस्तरो को मामूली बिस्तरो न आहे ही मुंहिंजे मिठे नाले वारे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाक बिस्तरो आहे जी मुझो सोनो पाका ये बिस्तरो भी पाका बाबा तू हिन बिस्तरे जे लायक नहीं इनके चेबो थवा दबे रसूल ई के दीजे तू हिन बिस्तरे जे लायक नहीं अदब ईअं कयो जीअं साहबा कयो अदब ईअं कयो जीअं उलमा देवबंद कयो मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैहि जॾहिं मदीने पाक हुआ पेरनि में जुती लाथऊं जेतिरो वक्त मदीने पाक में आ पेरनि में जुती कान ही उलमा देवबंद जो अबो अथव शागिर्दनि जो साईं तव्हां जुती छो नथा पायो मौलाना नानोतवी रहमतुल्लाह अलैहि फरमायो मां उन शहर में जुती कीअं पायां जंहिं शहर जे घिटनि में मुंहिंजे महबूब जा कदम मुबारक
थी सके तो मां जुती पाया ऐं मुझे जुतीअ जो तरो जमीन जे उन हिस्से के लगी पवे जंहिं हिस्से ते मुझे महबूब जा कदम मुबारक लगा मां बेअदब थी पवां क़यामत जे ॾींहुं कहिड़ो इनके चइबो अथव अदब रसूल। अदब सिखो त सहाबा खां सिखो, अदब सिखो त उलमा देवबंद खां सिखो। असांजा हज़रत से हम्मादुल्लाह हालजी रहमतुल्लाह अलैहि साईं वटि के फ़कीर मदीने जी तस्बीह आंदी साईं जन उन तस्बीह के चुमियूं पिया ॾियनि उनखे अखियुनि ते पिया रखनि। फ़कीरनि चयो साईं या तस्बीह त पाकिस्तान जी आ त साईं जन जी अखियुनि में पाणी अची वियो। पुट शइ जिथों जी बि हुजे पर यार मके मदीने जी हवा त हिनखे लॻी। इहो अदब असां वटि अदब इहो आहे जो नबी से जे मुसल्ले ते जेके बीठा उन्हनि जे पियो निमाज़ न पढ़ंदासीं बाबा इहे वहाबी आहिनि इहे सही न। असां सही आहियूं नबी से जे मुसल्ले ते जेके बीठा उहे सही न। मस्जिद नबी जे इमाम जे पोयों जंहिंजी निमाज़ न थिए उनजी जाफराबाद जे पोएं इमाम जे पोयों निमाज़ थींदी। दुआ कयो जेके नबी जे मुसल्ले ते बीठा रब उन्हनि जो भी अदब नसीब फरमाए। जेके नबी जे भाकुर में सुता पिया अल्लाह उन्हनि जो भी अदब नसीब फरमाए। इन वक्त भी नबी जे रोज़े मुबारक ते आयत लिखी पई अथव या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौका सौतिन नबी। ओ ईमान वारो जरा मुझे सोने नबी जे रोज़े ते अचो त शोर न कयो गोड़ न कयो। अदब ऐं एतराब में जेके आवाज़ भी करे सलाम पढ़ो मत मुझे सोने जे आराम में खलल पवे। जिंदगी जूं नेकियूं बर्बाद थी वेंदो हज ऐं उमरा सब तबाह थी वेंदो बेअदबी। असांजो नबी हयात नबी आहे या न जॾहिं चओ बि था त नबी हयात नबी आहे जॾहिं चओ बि था त नबी मुख्तार कुला जीअं वगेस तीअं करे पोइ पंहिंजे मुसल्ले ते वहाबिन खे बीहारे वेठो। दुआ कयो अल्लाह सम्झा था असांजो अक़ीदो आहे त नबी से जे मुसल्ले ते उहे बीठा आहिनि चङो अल्लाह राज़ी आहे अल्लाह जो रसूल राज़ी आहे। नबी से जे भाकुर में उहे सुतल आहिनि उन्हनि खां अल्लाह राज़ी आहे अल्लाह जो रसूल ख़ुशि आहे। ला तजालू दुआ रसूल बैनकुम कदुआए बाज़िकुम बाज़ा। अल्लाह जे नबी जो रब तो अदब सिखारे त मुझे महबूब के इए सॾु न कयो जंहिं हिक ॿिए खे सॾु कंदा। ओ मौली जोगी ओ मौली इदरीस ओ मौली हबीबुल्लाह शाह ला तजअलू दुआ रसूल बैनकुम कदुआए बाज़िकुम बाज़ा। इए मुझे सोने के सॾु न कजो। या मोहम्मद अदरिकनी ओ मोहम्मद अब पहुंची वञ। तू उस्ताद के नालो वठी करे सॾु नथो करी मुर्शिद के नालो वठी करे सॾु नथो करी पंहिंजे बाबे के नालो वठी करे सॾु नथो करी बेअदबी तूं समझी त पोइ नबी से के तू नालो वठी करे कीअं थो सॾु करी। या मोहम्मद अदरिकनी ओ मोहम्मद अब पहुंची वञ। अदब कुरान मजीद जो तवा मुतालो कंदो पूरे कुरान मजीद में अल्लाह पंहिंजे महबूब के नालो वठी करे सॾु न कयो आहे। कॾहिं थो चए या अय्युहल मुज़म्मिल कॾहिं थो चए या अय्युहल मुद्दसिर कॾहिं थो चए या अय्युहर रसूल कॾहिं थो चए या अय्युहन नबी। नालो वठी करे अल्लाह पंहिंजे महबूब के सॾु न कयो आहे। तूं वरी मस्जिद ते लिखी थो छॾी या मोहम्मद या मोहम्मद जी माना है ए मोहम्मद हेडे आ मेरी वास्तो तो अल्लाह जो यो अदब बाबा ये न कयो बेअदबी न कयो। और दोस्त पे मुझे फोन करे संजोगी साहब असांजे ॻोठ में मस्जिद मौली साहब मस्जिद में ऐलान कयो आ त रबीउल अव्वल जो महीनो आ तंहिंजे करे पंहिंजे घर में हिकिड़ो कमरो तैयार कयो मिर्चूं भी लगायो सेज भी विछायो फ्रूट रखो या हलवो रखो नबी से ईंदा घर में। मां चयो मां नबी से इन घर में जिते 24 कलाक
मौसीक़ी राग ड्रामा फिल्म 24 कलाक माइन ऐं मर्दन जो झेड़ो गिला गीबत नबी साईं जाफराबाद में ईंदा जिते नालन मां धप पई अचे गिटियूं धप ऐं बदबू वारी इते नबी साईं ईंदा मां तव्हां खां पुछां थो जेकर जाफराबाद में भी नबी साईं अचनि त पोइ मदीने ऐं जाफराबाद में फ़र्क़ु कहिड़ो मां तव्हां खां पुछां थो मदीने जो शान मथे या जाफराबाद जो छो छो तो ते अल्लाह जो नबी मौजूद आहे अल्लाह जे नबी जो ते कदम लगा ता जेकर मदीने जो शान बुलंद थियो जेकर जाफराबाद में भी नबी साईं अचनि जेकर मौलवी जोगी जे घर में भी नबी साईं अचनि त पोइ अम्मा आशा जे घर ऐं मौलवी जोगी जे घर में फ़र्क़ु कहिड़ो सही तो चवाया ग़लत तो सॼी दुनिया जा बंगला फ्लैटूं मुंहिंजी अम्मा आशा जे झूपड़ी जे मथां कुर्बान कजनि असांजे घर में मौसीक़ी राग 24 कलाक लानत पई वसे अम्मा आशा जे हुन घर जी हुजरे ते 24 कलाक अल्लाह जी रहमत हिते असांजे घर में भी नबी साईं अचनि पोइ त फ़र्क़ु थियो ई कोन सही तो चवाया बाबा ये भेद भी न कयो जो आशिक हैं वो गुस्ताखी नहीं करते वो उनके दर पे जाते हैं उन्हें बुलवाया नहीं करते आशिक हुआ जेको उते वञी हाज़िरी भराए हिते मौलवी के घुराए सघो था पीर मुर्शिद के घुराए सघो था उस्ताद के घुराए सघो था नबी साईं खे कोई नथो घुराए सघे नबी के घुराइण वारी ज़ात रब जी अथव तो वटवा स्वारी किथे आ जे स्वारी ते नबी साईं खे घुराई तो वटवा जन्नत किथे आ जेका जन्नत नबी साईं खे घुमाई तो वटवे फरिश्ता किथे आहिनि जेके नबी जे इस्तिक़बाल जे लाइ ई मुल्ला पियो नबी जे इस्तिक़बाल जे लाइ बिहारी जंहिंजे नक मां सिंग वात मां गिग नसवार पई हले नबी साईं जे इस्तिक़बाल में इहे बीहंदा 1,24,000 अल्लाह जा नबी भी बैतुल मुक़द्दस में इस्तिक़बाल में बीठा सुबहानल्लज़ी असरा बिअब्द रब जी ज़ात पाक जा पंहिंजे बाने के सॼी कायनात जो सैर करायो सिर्फ रब आ जेको पंहिंजे नबी खे घुराए सघे थो बाक़ी कंहिंखे ताक़त न आहे जो केरु नबी खे घुराए सघे नबी साईं जो हिते अचनि असांजे जलसे में त पोइ मौलवी जोगी छो आहे अल्लाह जो नबी जिथे मौजूद होंदो आहे उते ॾाढा ॻाल्हाइण जी इजाज़त न हूंदी सही तो चवां ॾाढा ॻाल्हाईंदो ज़िंदगी जा अमल चट थी 12 रबीउल अव्वल ते कराची में हिकिड़ो केक ठाहियूं 100 फुट जो 100 फुट जो केक डिगो मथों अच्छी चादर पई आहे सभु मुल्ला मथों बीठा आहिनि अखियूं बंदि करे ओचितो हिकिड़े मौलवी साहब रड़ कई आ गया पोइ वरी सभु उन केक खाइण में शुरू बाबा ही छा थियो जी नबी साईं मदीने में आया इन केक मां ज़रो खाधऊं हाणे तव्हां खाओ इन खां वधीक भेद बि थींदी कराची जा सभु ताजर व्याज खोर हराम खोर उन्हनि पैसा मां केक ठाहे नबी साईं खे पिया खाराए असांजो पैसो रिश्वत जो व्याज जो ज़ुल्म जो गरीबन मिस्कीन ताजर है जेस ताईं ठगी नथो करे तेस ताईं हुन जो दुकान नथो हले जमींदार जेस ताईं गरीबन हारन सां धोखो नथो करे तेस ताईं जमींदारी नथी हले वडेरो जेस ताईं व्याज नथो खाए तेस ताईं हुन जी वडेराई पे नथी हले ये नबी साईं खे घुराईंदा नबी साईं हिन जी दावत ते ईंदा हराम खोरन जी दावत दुआ के औलाद नसीब 3 नंबर ते नबी साईं इताअत अच्छा नबी साईं जो हक़ आहे इताअत कनी कयो अल्लाह जे इश्क़ मुस्तफा नबी साईं ने गुलामी जो नाम हज़रत अब्दुल्ला बिन उमर घोड़े ते अचे पियो ओचितो घोड़े तां लथो हिकिड़ो वण हुयो उन जे हेठां सुतो 2 मिंट सुम्ही वरी उथियो साहबा फरमायो छो भला थकजी पियो छा हज़रत अब्दुल्ला फरमा थकियो कोन हुयुसि असुल ॻाल्हि ई त मां पंहिंजे महबूब खे ॾिठो साईं जन ने वण जे हेठों सुता तंहिंजे करे मां बि 2 मिंट सुतुसि त पंहिंजे महबूब जी उहा सुन्नत बि ज़िंदा थी वञे
इताअत ये कयो जिया सहाबा कई, इताअत ये कयो जिया उलमा देवबंद कई। असांजा हज़रत से हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भरचुंडी वारा रहमतुल्लाह अलैहि, अल्लाह उन्हनि जी क़ब्र ते किरोगा रहमत मोकिले। हर नमाज खां पोइ फजर खां पोइ खुशगवार हूंदा, चेहरे मुबारक में रौनक हूंदी। हिकु दफ़े फजर जी नमाज खां बाद मायूस हुआ, जमात ने अर्ज़ कयो साईं छो भला तबियत नासाज़ा छा? चयो बाबा मां रोज़ानो डंदन ॾेई वुज़ू करे पोइ इशा जी नमाज़ पढ़ंदो आहियां। उन जी बरकत इहा थींदी आहे जो हर राति ख्वाब में नबी साईं जी ज़ियारत थींदी आहे। राति वुज़ू कयमि पर बिना डंदन, उहा सुन्नत मूंखां तरक थी वई, नबी साईं जी ज़ियारत करणु मन आगा असांजा बुज़ुर्ग हुया जो हर राति नबी साईं जी ज़ियारत, इहा सुन्नत जी बरकत। वमा कान लकुम अन तुज़ू रसूल अल्लाह, रब फरमा मुसलमानों मुझे सोने रसूल के दुखायो न, मुझे सोने रसूल के दुखायो न। बाबा असां जो ॾाढी कूड़ियूं था वेली वास्तो त वला जो नबी से ख़ुशि थींदा। उलमा खां पुछी ॾिसो, हर सूमर जी राति नबी साईं वटि असांजा आमाल नामा पेश कया, फ़रिश्ता खणी था वञनि। इन ॻोठ जो नालो छा आहे? ॻोठ जो नालो, इन ॻोठ जो रिपोर्ट खणी था वञनि हर सूमर जी राति। हदीस में जे तो नबी साईं उम्मत जूं नेकियूं ॾिसंदा, उम्मत जा अमल भला ॾिसंदा त अल्लाह जो नबी ख़ुशि थो थिए। असांजा गुनाह, व्याज, रुश्वत, गार, गिला, कूड़, ज़ुल्म, ग़रीबन मिस्कीनन सां पोइ नबी साईं वटि फ़रिश्ता अमल था पेश कनि। साईं चांजा बिरादर जे ॻोठ जो ही हाल था त अल्लाह जो नबी ॾुखाए ॾिठो। वमा कान लकुम अन तुज़ू रसूल अल्लाह, रब फरमा मुसलमानों मुझे सोने रसूल के ॾुखायो। सॼो वाइदो कयो त उहे कम कंदासीं जंहिं सां अल्लाह जो नबी ख़ुशि थी। सवाल हीअ सुन्नत छॾियो, सवाल क नबी जी सुन्नत भला छॾियो नथा त घटि में घटि गुनाह त सम्झो त ही गुनाह था कयूं, असां ॾाढी कूड़ियूं था, इहो गुनाह एतिरो त सम्झंदव, एतिरो रुगो सम्झो त ॾाढी कूड़ियूं था, इहो गुनाह आहे, नबी साईं जे सुन्नत खे ज़िबे था कयो। इंशाअल्लाह रब कॾहिं न कॾहिं तौबा जी तौफ़ीक़ ॾींदो। पर जेको चए तो ॾाढीअ ते आ जा, ॾाढी करो अनु थी ॾे, ॾाढी वारा करो चङा आहिनि, पोइ यकीन सम्झा त ॿई जान बर्बाद। इन नबी जे सुन्नत जी मस्किल कई आहे, नबी साईं जे सुन्नत जी हकारत कई आहे। उलमा फरमाइनि था ईमान बि विस, निकाह बि विस, वरी नेसर कलमो पढ़े, वरी नेसर निकाह कराए। जेकर ईअं चई निकाह बि न पढ़ाई, कलमो बि न पढ़ाई, त जेके ॿार ॼमंदा सभु हरामी, नस्ल हरामी जो पैदा थींदा। घटि में घटि गुनाह खे गुनाह सम्झो, एतिरो सम्झो त ही ॾाढी असां कूड़ायूं था, इहो ॾोह जो कमु आहे। इहो सम्झंदो जिन खे ॾाढी आहे उन्हनि खे मुबारक आहे, जेके ॾाढी कूड़ाइनि था या कटाइनि था उन्हनि खे गुज़ारिश आहे त अज़म कयो त साईं जी सुन्नत खे ज़िंदा कंदासीं। अल्लाह साईं माहौल साज़गार करे। जेकर नथा रखी सघो, सफ़ा तव्हां मजबूर हो, ज़ाल जी आॾो, दोस्तनि जी आॾो, नफ़्स जी आॾो, त घटि में घटि गुनाह खे गुनाह त सम्झो त इहो गुनाह। हिकिड़ो बादशाह हो, ॾाढी पियो कूड़ाए हजम वटि, उते हिकिड़ो फ़क़ीर दरवेश वेठो हो, बादशाह खे चई बादशाह ॾाढी न कूड़ा। बादशाह चयो ॾाढी तो कूड़ायां, तुंहिंजे दिलि खे त कोन थो रंजायां। तो ने दरवेश चयो बादशाह मुझे दिल के कोन थो रंजाई, यार मुझे सोने मोहम्मद मुस्तफा जे दिल के थो रंजाई। अल्लाह अकबर। बादशाह को दान निकरी वई, हिकिड़ो पासो ॾाढीअ जो कूड़ियल उहो उते ई छॾियईं, चई बस मां तौबा कई, मां पंहिंजे महबूब खे ॾुखाईंदुसि। इन खे चइबो अथव इताअत रसूल। अल्लाह से दुआ आहे अल्लाह ताला नबी साईं जा हक़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। नबी साईं फरमायो पोइ मां बि क़यामत जे ॾींहुं पंहिंजी उम्मत जो हक़ अदा कंदुसि। मुंहिंजी इताअत कंदव, मूंसां मोहब्बत कंदव, मुंहिंजो अदब कंदव, क़यामत जे ॾींहुं हौज़े कौसर ते मां मोहम्मद तव्हांखे पाणी पियारींदुसि। नबी साईं फरमायो जॾहिं महिल हिसाब किताब थींदो त मां मोहम्मद उते बीठो हूंदुसि। नबी साईं फरमायो जॾहिं महिल पुरसरात खां गुज़र थींदो त उते बि मां मोहम्मद तव्हांजे लाइ सुफ़ार थींदुसि। जेसि ताईं जन्नत में न पहुचंदासीं तेसि ताईं नबी साईं साथ न छॾींदो।
असां पंहिंजा हक़ पूरा कयो त इंशाअल्लाह पंहिंजो महबूब भी पंहिंजा हक़ पूरा